अस्सलामुअलैकुम दोस्तों, ये तो जेको सो घणे टाइम खां पोइ वरी वीडियो जेको असां रिकॉर्ड कयूं था। ये असां माताम ते आया आहियूं। अरबी में होटल खे माताम चवंदा आहिनि। सुबुह जो टाइम आहे, फतूर कयूं था पिया। मुहदस ऐं मां मुहदस यमानी आहे जेको वेठो आहे साम्हूं। जेको सो वरी हाणे वेंदासीं, जेको कमु असांजे हले थो पियो मदरसे जो, पोइ तव्हांखे मदरसो बि सॼो ॾेखारींदासीं। जेको कमु हले थो पियो, बाक़ी दरवाज़ा रहियल आहिनि, बाक़ी दरवाज़ा लॻंदा, पोइ इहो सॼो जेको मुकमिल थी वेंदो। तेसिताणी कुझु ॻाल्हियूं बि थी वञनि ऐं जेको सो तव्हांखे दीदार बि करायूं। हे होटल जो हे अरबी होटल आहे, अरबी माताम सर्जंदो आहे। सुबुह सिर्फ़ु फतूर न थींदो आहे, सिर्फ़ु नाश्ते जे लाइ 9 ताईं खुलियल हूंदो आहे, 9:30 10 पोइ बंदि। हाणे मदरसो आहे, उते हाणे जेको असां वञूं था पिया मदरसे में, सिर्फ़ु दरवाज़ा रुकी रहियल आहिनि। त दोस्तो ॻाल्हि ईअं, असांजो हिकिड़ो दोस्त आहे जेको जिदे में रहंदो आहे, सऊदी अरब में, पाकिस्तान लसबेला बलोचिस्तान मां आहे, अयाज़ चांडियो। हुनजी महिरबानी आहे, जेको फ़ोन कंदो आहे तव्हांजो वीडियो कोन थो अचे। त दोस्तो हाणे कुझु ॻाल्हियूं थी वञनि। अगरि को तव्हां सां गॾु रहणु नथो चाहे त उनखे आज़ादु करे छॾियो, छो जो ज़बरदस्ती पकिड़े विहारण सां जेको सुकून न आहे मिलंदो। अलाह खां सवाइ कंहिं ते बि यकीन न कयो, छो जो दुनिया जेका आहे पैसनि जी दीवानी आहे, तव्हांजी दीवानी न आहे। दुनिया में हज़ारे माण्हू तव्हांखे सॾु कंदा, पर सॾु उनजो ई ॿुधो ऐं उन वटि ई वेहो जिते तव्हांखे सुकून मिले। जेको नसीब में हूंदो उहो अची पाण ई मिलंदो, जेको नसीब में न हूंदो उहो अची ई मोटी वेंदो। जिन माण्हुनि सां सुठो वक़्तु गुज़ारियो हुजे उन्हनि खे ख़राबु कॾहिं बि न चओ। इंसान जी सुञाणप इल्म सां न अदब सां थींदी आहे, छो जो इल्मु त शैतान वटि बि हुयो, पर उन अदब खां उहो महरूम हुयो। ज़िंदगी में उहे माण्हू कामयाबु आहिनि जिन उस्तादनि जो अदब कयो ऐं एतिराम कयो। एतिरो सीरियस बि न सम्झो, छो जो हिन दुनिया मां को बि बची कोन वियो आहे। ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं वक़्तु बि अची वेंदो आहे जिते महिनत ऐं डिग्री हाराई वेंदी आहे, पर क़िस्मत ऐं दुआ खटी वेंदी आहे। तो त रुलाए छॾियो आहे परदेस में हे ज़िंदगी, वञी पुछ असांजे माउ पीउ खां असां कहिड़ा घर जा दादला हुयासीं। समाज में इज़त पंहिंजी कीअं वधाइजे, घटि ॻाल्हायो, ज़्यादा महिनत कयो ऐं सभिनी जी इज़त कयो। वक़्त खां अॻु में ई कमु पूरो करे छॾियो। कुझु जेको त इस्लामी ॻाल्हियूं बि थी वञनि, उहा मालूमात बि हर मुस्लमान खे हुजणु खपे। क़यामत जे ॾींहुं जेको त पहिरियों फ़ैसिलो थींदो खून जो। असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेका कहिड़ी सूरत मुकमिल आहे, उहा सूरत फातिहा आहे। ऐं क़ुर शरीफ़ जी जेका लफ़्ज़ी माना छा आहे, यानी उन लफ़्ज़ी माना आहे हर हर पढ़ण वारो किताबु। क़ुर शरीफ़ जो पहिरियों लफ़्ज़ जेको सो कहिड़ो को सो नाज़ुल थियो हुयो, उहा सूरत आहे मुज़म्मिल। उहा कहिड़ी मस्जिद आहे जिते बरक़तूं निकिरण सां उमिरि जो सवाबु मिलंदो आहे? उहा मस्जिद आहे कुबा, जेका मदीने शरीफ़ में आहे। उहा कहिड़ी पाक जॻह आहे जिते निमाज़ न पढ़ी वेंदी आहे? उहा आहे बैतुल्लाह जी छत ते। मेराज जे मौक़े ते पहिरें आसमान ते असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कहिड़े पैगंबर सां मुलाक़ात थी? उहे हुयो हज़रत आदम अलैहिस्सलाम सां। इंसान जो क़द केतिरो हूंदो जन्नत में? 130 फुट। असांजे हथनि जी जेके आङुरियूं आहिनि त उन्हनि जा बि नाला ई आहिनि। जेको त पहिरीं आङुर जो नालो आहे आमीन, ॿी जो नालो आहे अमानत, ऐं टीं आङुर जो नालो आहे जन्नत, ऐं चौथीं आङुर जो नालो आहे शहादत, ऐं पंजी जेको सो अंगूठो उनजो नालो आहे फ़र्ज़। जेको तव्हां पाण वोट में चवंदा त जेको वोट ॾियणु फ़र्ज़ु आहे, यानी कि अंगूठे ताईं वोट ॾिबो आहे। इहो फ़र्ज़ु अरबी में नालो हुनजो फ़र्ज़ ई आहे। जेको त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जेको तो फरमायो त जेको सो 5 शयूं उहे आहिनि साह वारियूं, जंहिंजी दुआ ऐं बददुआ जेका तो जल्दी क़बूल थी वेंदी आहे। जो पहिरियों जेको सो कबूतर, सुलेमान अलैहिस्सलाम जेको सो फरमायो त कबूतर जेको सो उहो पखी आहे जेको सुबुह जो जेको जाॻंदो आहे त जेको त अलाह जो विर्तु कंदो आहे, अलाहू कंदो आहे। जेको त कबूतर इन अलाह सां ऐं अलाह जे प्यारनि जेको सो अंबियानि सां जेको तो मोहबत कई आहे, इन जे करे इन जी दुआ ऐं बददुआ जल्दी क़बूल थी वेंदी आहे। ऐं ॿियो नंबर ते जेको त ॿिली, जेको सो उन जी बि दुआ ऐं बददुआ जेको सो जल्दी क़बूल थी वेंदी आहे। जंहिंखे बि ॿिली दुआ करे जेको सो उनजे मथां अलाह राज़ी थींदो आहे ऐं उनजी दुआ जल्दी क़बूल थी वेंदी आहे। ऐं उन खां अलावा जेको सो टियों, यानी कि झिरकी जेके उर्दू में चवंदा आहिनि चिड़िया, ऐं जेको त झिरकी जी बि जेको सो
दुआ बदुआ जल्दी क़बूल थी वेंदी आहे। छो जो झिरकी जेको जो चालाक पखी न आहे, या पखी चालाक हूंदा हिन में का बि चालाकी कान्हे का। हे जेको जिथे बि वञी लहंदी आहे उते खाई पी पंहिंजो पंहिंजे लाइ खज़ानो ठाहे न रखंदी आहे, खाइण लाइ जेको सुभाणे लाइ मां पंहिंजे घर रखे छॾियां, हिन में उहो कोन्हे को। हे चवंदे जीअं पैदा कयो आहे वरी उहो ई सुभाणे ॾींदो। इहो सुबुह जो उथंदी आहे, इहो जेको अलाह जो ज़िक्र कंदी आहे। सो इन करे इन जी बि दुआ ऐं बदुआ जल्दी क़बूल थी वेंदी आहे। ऐं चौथे नंबर ते जेको सो कुतो, जेको सो कुतो जेको सो असां चवंदा आहियूं जेको सो कुतो हराम आहे, हिनखे जेको सो मारणु जाइज़ आहे, पर कुते खे जेको सो मारणु जाइज़ न आहे। कुते जी दुआ ऐं बदुआ जेका सो जल्दी क़बूल थी वेंदी आहे। कुते जी थुक जेका आहे उहा हराम आहे, पर कुते खे हथु लाहिण सां जेको वुज़ू न आहे जेको सो टुटंदो। ऐं जेको सो कुते खे घर में जाइज़ न आहे जेको सो रखणु, छो जो कुतो फ़रिश्तनि खे ॾिसी जेको सो भौंकंदो आहे। इन करे कुते जे लाइ ॿी का जॻह अलॻि हुजे, उते न कुते खे रखे छॾिजे। ऐं पंजे नंबर ते आहिनि जेको सो इहे भई माकोड़ा ऐं कीवलियूं, इन जी दुआ ऐं बदुआ जेका सो जल्दी क़बूल थी वेंदी आहे। जो क़ुर में हिन जो ज़िक्र आहे सूरत नंबर, उहा मुकमिल इन्हनि जे लाइ ई आहे। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। हाणे इहे ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, अगरि मुकमिल तफ़सील बयानु कंदासीं त वीडियो तमामु वॾो थी वेंदो। तव्हां ॾिठो ही मदरसो आहे जेको असांजो कमु हले थो मदरसे।